Bismillahirrahmanirrahim. सारा या सचो धणी जो आगो हलीमाए जुगाए ते साहिब के सब का सारा आलिम अलीम धणी मौला मुल्क खुदा औलाद मीर सन जो नाले वंजन तनन पाण धणी अला पैदा किताब रोज़ शहाद में आए रिवायत ताऊं चवा मुना के बोत मीर जो सोपुण सुन जा सच मजाए जन हो शख्स हिकड़ो मुरीदन मझारा नकी सुञाणी दो साहिब खे नको रसूलुल्लाह कुदरत मञींदो कीन की हेॾी हिकमता ओ मुरीद पीरान पीर जो यक दिल यकीन ओ जॾहिं वक्त विसाल जो आयस करीबा वक्त विसाल जो आयस करीबा जॾहिं वक़्तु ओ विसाल जो आयस करीबा छॾे मंज़लूं हलियो नूक बाया जान कांधी कबर में रखे थे आया उत आया मलक अल्लाह जाओ नाले नाम ज़दाए मुनकर नकीर नालो तंहिंजो मंझ ज़ाहिर ज़हूरा महकम पुछूं मुरीद खां जो दूं जवाब उथियारे पुछूं न खां ये अल्फाज़ा मन रब्बुक व मन नबीयुक व मा दीनुक आहे इबारत आहे कहिड़ो रब रसूल तुंहिंजो कहिड़ो संदसि दीन आहे मांदा म्याए ओ ॾिनई मलकन खे जल्दी जवाब
मलकन के जिन्हें जल्दी जवाब मादा न्याय ओ मलकन के आए नहीं जल्दी जवाब मुखे खालिक जी कदे कान काम्याए न पुछ मन बी पंहिंजो पैगंबर न मझारा ऐं या वॾे पीर जो गोलो गुलाम तद मलक मोटी वया धणीअ जे दरगाह यार बंदो तुंहिंजो आए मखलूक न कीअं सुञाणे थो तोखे न को रसूलुल्लाह कुदरत मञे थो कीअं न कीअं हेॾी हिकमत आए मुरीद पीरान पीर जो यक दिल यकीना तॾहिं इलाही अमुर थियो ॾाढे डमर मंझा जाए ॾियो जहन्नम में दरी दोज़ख तॾहिं ॾाढा म्याए डमर जी हलियाला मौजब फरमा ॾाढा म्याए डमर जी हलियाला मौजब फरमाना डमर जी हलियाना मौजब फरमाना कबर ते ॾिठऊं अधूरा मथे अॾां मैयत जे हो वेठो वरिया मां अॻियां आरिफ़ चयो उनखे अहिड़े तरीक़ा त हीअ नथो सुञाणे साहिब खे त आऊं थो सुञाणा सचे रसूल खे जो सुहिणो सरदार आहे तॾहिं मलक मोटी विया वरी धणीअ जे दरगाह या रब सैयद अब्दुल कादिर कबर में ऐं वेठो वलिया जुरत जाए उनजी नथी असांखे बि अॻियां सो गुर्ज खसे थो असांजा छिकियो छे अकना तॾहिं इलाही अमुर थियो वरी ॾाढे डमर मंझा जाए ॾियो जहन्नम में किधरियूं दोज़खा तॾहिं ॾाढा डमर जी हलिया मूजिब फरमाना सिघा म्या ओ वञी उन शख्स खे अला करियो बेहद भुलका उन शख्स सां
करो बेहद बुलकारा शिगान्याय ओ उन शख्स सालाय करो बेहद बुलकारा डाडा डमर जी हलिया मुजिब फरमाना आया कबर ते अधूरा ग्यारिफ चयो उनखे सचे आबिद औलिया जंहिं मुंहिंजे मुरीद खे कंदाई एॾो ईज़ा त कंदुसि आ इश्क जी जुबी जोश मझा वेंदी लिज़त बहश्त जी अदश्त दोज़खा अर्श कुर्सी आसमान खे कंदुसि ऐं फना वसी पर चो पीर जो चातिक हैराना वञी क्यों वाहिद से मिड़ो ई मज़कूरा त गुरुज खसे तो असांजा छिक्यो छे हम जाए हुजत में आए वाला रखे तो तरी सैयदई सरदार रखे तरे सैयद सरदार हुजत में सैयद सरदारा तॾहिं लाई अमुर थियो रशन मजाराए तॾहिं लाई अमुर थियो मोटी महरम जा वञी रखो रज़ा ते पीर जी अदब अंदाज़ा आहे उन जी वॾी दोस्ती दावा मतां जाए मुंहिंजी ॾिनल एॾी अमारत आहे तॾहिं मिड़ई मलक अची बीठा बाहूं ॿधी बान सां त जेका चवे सां तॾहिं मीर चयो मुरीद खे त हाणे आण वेसा मंझ मुनज़्ज़मूं धणी जो परवर बादशाह मंझ मोहम्मद अरबी सुहिणो सरदार आहे तॾहिं मञाई वहदानियत वाहिद जी रसालत रसूल तॾहिं अल्लाह जा कया शुक्राना विड़नी मलकन मुबारकियूं ॾिनियूं मुरीद खे खीरूं ख़ुशीअ मजा महल में माड़ियूं सोन जूं वठ तूं बेस्त मझा महल माड़ियूं सोन जो वठ तूं बेस्त मझा
महल में जो वठ तूं गए समझा महल माड़ियूं सोन जूं ॿियूं पुण नेमत नसीबा पूरूं हज़ारे केतरियूं जड़ियूं जन सारा जॾहिं दामन दस्तगीर जो लॻियूं करंदा वॾा तालिया तन जा कया गे साना अहिड़ा मुनाकिबा पीरान पीर जा लखे लख थिया जो सलवातूं सलाम हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लम जी लखे किरोड़े वदमा अरे उम्मत उम्मती मोहम्मद में रजाए पढ़ल कलमो करीमा।